अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो, ठीकु ठाक आहियो, ख़ैरियत सां आहियो? असां डिस्कस करे रहिया हुआसीं SPSC तरफ़ां सिंधी लेक्चरर जे इंटरव्यू में पुछा कयल सवाल। उन सिलसिले में ही इंटरव्यू नंबर 5 आहे। 4 इंटरव्यू पहिरियां मां डिस्कस करे चुको आहियां। हीउ जेको 5 इंटरव्यू आहे इहो 29 तारीख़ 7 महीनो 2024 ते कंडक्ट कयो वियो। हाणे हिन में जेके सवाल पुछा विया आहिनि, ही मुंहिंजा हिन वीडियो में उहे सिर्फ़ु सवाल आहिनि, जवाब न आहिनि। ऐं हिननि सवालनि जे जवाब लाइ वरी मुंहिंजो सेपरेट वीडियो आहे, उहो बि तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ई मिली वेंदो। ठीकु आहे, त उहे सवाल मां तव्हां सां शेयर थो कयां। शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, पहिरियां त पुछा कई वई, पंहिंजो तारीफ़ करायो, इन लाइ चयो वियो। उनखां पोइ ॿिए नंबर ते काक ककोरिया कापड़ी किताबु हाणे इहो कंहिंजो लिखियलु आहे, इहो सुवालु पुछा कयो वियो। 3 नंबर ते पुछा कयो वियो त सिंधी सहीफ़ो कंहिंजो किताबु आहे। 4 नंबर ते जेको सुवालु पुछियो वियो त मकालो, मज़मून ऐं मकालमे में कहिड़ो फ़र्क़ु आहे। इहो ज़बरदस्त सुवालु आहे। सुवालु नंबर 5, वही खाते जा पन्ना कंहिंजी आत्म कहाणी आहे। किताबु आहे इहो आत्म कहाणी जो, वही खाते जा पन्ना कंहिंजी आत्म कहाणी आहे। ठीकु आहे। उनखां पोइ 6 नंबर ते जेको सुवालु पुछियो वियो त सुर कापायती मां के बि 2 बैत ॿुधायो। हाणे ही जेके 6 सवाल हुया उन कैंडिडेट शेयर कया आहिनि, थी थो सघे इनखे इहे ई यादि हुजनि। हिन खां ॿिया सवाल बि पुछा कया विया हूंदा, पर जेके हुनखे यादि हुया त इहे हुन शेयर कया आहिनि, जेके मां तव्हांजे आॾो पढ़िया। ऐं जेको डेमो हिन खां वरितो वियो त उहो हुयो मुनीर माणिक, मुनीर अहमद माणिक, जेको आहे अदबी शख़्सियत आहे, उन ते हिन खां डेमो प्रेज़ेंटेशन वरिती वई। इहो हुयो अॼु जो इन जो पंहिंजो वीडियो, पंहिंजा इहे जेके इंटरव्यू नंबर 5 जा सवाल। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।